कई सालन खां इहो ॾिठो वियो त ज़मींदार एहतिजाज था कनि, मिल वारनि जी मनमानी हले थी हिते। मिल वारा पंहिंजी जेको सो ॾाढी ज़बरदस्ती ज़मींदारनि ते कनि था, कॾहिं रेट कोन था ॾियनि त कॾहिं पेमेंटूं रोकियो छॾीनि। हिन साल बि उहो ई जेका हस्बे रिवायत तौरु हुननि जेको सो 400 रुपया मण मुक़ररु कयो आहे, जॾहिं त असां ज़मींदार जेको सो इहो मुतालबो करियूं था त भई 600 रुपया घटि में घटि मुक़ररु कयो वञे रेट। ऐं हींअर जेको सो असां खे हिकिड़ो महीनो पूरो जेको सो लेट करे विया आहिनि। अॻे 15 नवंबर ते मिलूं खुली वेंदियूं, हींअर डिसंबर जी 5 तारीख़ ताईं मिलूं कोन पिया खोलीनि। उन में असांजी कणिक जी पोखाई बि लेट थी वई थी, कई ज़मींदार कणिक न पोखे सघिया आहिनि। ऐं हमेशह वांगुरु ही जेको ज़मींदारनि सां जीअं ज़ुल्म कंदा अचनि था त ही पंहिंजे पेर ते पाण कुआड़ी आहिनि पिया। असांजी मिरपुर जा कई ज़मींदार ॿिए अल्टरनेट क्रापनि ते हलिया विया आहिनि ऐं थी सघे थो आईंदे 2 सालनि में टोटली ज़मींदार ॿियनि क्रापनि ते हलिया वेंदा हलिया। ऐं ही मजबूरनि जेको सो ही हिन खे मिलूं कंहिं काबाड़ी खे विकिणियूं पवंदियूं या बंदि करे वञी वेही रहंदा। असीं ज़मींदार आहियूं, असीं जेको सो माल ढगियूं ॿकरियूं उहे रखी सघूं था, ॿिया सब्जियूं भाॼियूं पोखे पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं था, पर इन वारनि कनि खे असीं इहो चऊं था होशियार नाखून ॾिसो, अमी जेको ज़मींदार सां ॾाढु बंदि करियो त तव्हांजूं मिलूं हलनि।